वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं असां पढ़णु ऐं पढ़ण जो तरीक़ो। त सभ खां पहिरीं काफ़ी टीचर्स आहिनि जेके उन्हनि खे माशाल्लाह गाइडलाइन कनि था। उन हवाले सां उन्हनि खे घणो रिस्पॉन्स जेको आहे स्कूलनि जे हिसाब सां नथो मिले। ऐं सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि कंदुसि उन्हनि टीचरनि जे लाइ त जेके ॾिसो, सभ खां पहिरीं ॿारनि जे सेंस खे सम्झणो पवंदो आहे। ॿारनि जो ज़हन जेको हूंदो आहे, के ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके तमामु हसास हूंदा आहिनि, के ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके शरारती हूंदा आहिनि, के वरी ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेको दड़को बर्दाश्त न करे सघंदा आहिनि। सो सभ खां पहिरीं उहे ॻाल्हियूं जेके आहिनि टीचर खे माना सोचणियूं ऐं सम्झणियूं माना पवंदियूं आहिनि। ऐं उन्हनि जे हिसाब सां अॼोके हिसाब सां छा थो कयो वञे त उस्ताद पंहिंजी महिनत कनि था, पर उन महिनत जो ॿारनि खे रिज़ल्ट नथो अचे। यानी कि ॿार रिस्पॉन्स नथा ॾियनि। उहे छाजे करे नथा ॾियनि, जो असां जेको वे वारो तरीक़ो आहे, पढ़ाइण वारो तरीक़ो आहे, उहो असां जेको आहे थोरो घटि था करणु चाहियूं। ऐं उनजे हिसाब सां उहो माना घटि, यानी कि ॿारनि ते उहो फोकस नथो अचे त असां उनखे पढ़ायूं था उहे पॉइंटूं। मां उन्हनि खे हिकिड़ी नंढड़ी पॉइंट्स ऐं टिप्स खणी आयो आहियां उन ॾियारो। त सभ खां पहिरीं तव्हां छा कयो त जेके तव्हांजे ब्लैक बोर्ड हूंदा आहिनि या वाइट बोर्ड हूंदा आहिनि, उन्हनि ते तव्हां जेकॾहिं सिंधी टॉपिक पढ़ाइणु चाहियो था सिंधीअ जे हिसाब सां, त उन्हनि ते पहिरां लाइनियूं कढो सिंधीअ जे हिसाब सां। उहे लाइनियूं कीअं कढंदासीं त उन्हनि जे हिसाब सां मां तव्हांखे ॿुधायां त उहे लाइनियूं इन हिसाब सां कढबियूं आहिनि। जंहिं ॿारनि खे हिकिड़ो बुक ॾिनो वेंदो आहे, उन में अंदरि कापीअ में लाइनियूं हूंदियूं आहिनि। लाइनियूं इन करे हूंदियूं आहिनि जेके टीचर्स अखर लिखंदा आहिनि, जेके राइटिंग चइबो आहे उहे अखर लिखंदा आहिनि उन जे हिसाब सां। ऐं ॿारु हमेशह छा कंदो आहे, टीचर खे फॉलो कंदो आहे। फॉलो करण खां बाद में पोइ जीअं टीचर उनखे माना पढ़ाईंदो आहे, उहो ॿारु उन पढ़ंदो आहे। जेकॾहिं उहे शयूं असां लाइन ते विथ बोर्ड माना बोर्ड ते लाइनूं कढी अखर उनखे सेखारींदासीं, त उहो ई ॿारु असांजी कापी करे इनशाला राइटिंग में उन्हनि जो माना फोकस अचे। सभ खां घणे में घणो जेको फोकस करणो पवंदो उहो रीडिंग करणो पवंदो आहे। तव्हां हिकिड़े हिसाब सां ॾिसो उन्हनि खे पढ़ायो था, पढ़ाइण जे हिसाब सां पोइ बि ॿार खे नथो अचे, तव्हां विथ प्रैक्टिकल करे उन्हनि खे पढ़ायो। थोरी थोरी शइ पढ़ायो, पर उहा इन हिसाब सां पढ़ायो जीअं उन्हनि खे का उहा ॻाल्हि सम्झ में अचे। सम्झ में कहिड़े हिसाब सां अचे, मिसाल हिकिड़ो नंढिड़ो मिसाल मां तव्हांजे ॾाढो खणी थो अचां। हिकिड़ा ॿ ॿार आहिनि जंहिंजो ज़हन तमामु तेज़ आहे। तव्हां हुननि खे यानी कि ॾिसो बोर्ड ते काशे तव्हां विथ रीडिंग्स जे हिसाब सां तव्हां हुनखे सम्झायो था, पढ़ायो था। उहे ॿार जेके आहिनि रीडिंग्स जे हिसाब सां अचनि बोर्ड ते, जेॾी महिल उस्ताद प्रैक्टिकल करे माना उन्हनि ॿारनि खे पढ़ाए थो, उन्हनि ॿारनि खे पढ़ाइण खां बावजूदि उहे ॿार जेके आहिनि बोर्ड ते अचनि था, उहे बि उन उस्ताद वांगुरु फॉलो कंदा, त उहा रिज़ल्ट जेकी आहे न, पोइ ॿारु उहो रिस्पॉन्स ॾींदो आहे। त उनजे हिसाब सां ॿिया बि ॿार जेके आहिनि उनखे ॾिसी पोइ फॉलो कंदा, त शायदि उनजे हिसाब सां ॿारनि माना उहे माना पॉइंटूं नोट कयूं, जीअं उस्तादनि उन्हनि खे पढ़ायो उन हिसाब सां हू पढ़िया, जीअं लिखायो उन हिसाब सां लिखियो। वरी हिकिड़ी ॿियो बि ॿुधायां, हिकिड़ो ॿारु आहे नंढिड़ो हसास ॿारु आहे, उनखे पढ़णु माना नथो अचे बोर्ड जे हिसाब सां। पोइ तव्हां छा कयो, उनखे माना प्यार ॾियो। प्यार कहिड़े हिसाब सां ॾियो, उनखे माना प्यार सां घुरायो बोर्ड ते। उन हिसाब सां भली उनखे इहो चओ, बाबा जेतिरो तव्हांखे पढ़णु अचे थो तव्हां ओतिरो पढ़ो, भली 4 अखर पढ़े, 5 अखर पढ़े, 6 अखर पढ़े। उनजे हिसाब सां हिकिड़ी नंढड़ी क्लेपिन वॼाईंदा कयो। जेको क्लेपिन जो जेको हूंदो आहे न हिसाब, उहो ॿार खे तमामु घणो ख़ुशि कंदो आहे। उहो ॿारु उनखां वधीक महिनत कंदो आहे। छाजे करे त अॼु साईं मुंहिंजे लाइ क्लेपिन वॼाई आहे, मां अञा वधीक महिनत कयां, सुभाणे अञा वधीक मुंहिंजे लाइ जेकी आहे क्लेपिन माना थिए। त इहो तमामु सुठो रद्द अमल हूंदो। ऐं ॿारनि जे मथां जेको आहे बर्डन अॼोके हिसाब सां ॾिठो थो वञे, तमामु घणो बर्डन माना विधो थो वञे। ॿारनि खे सिर्फ़ु पढ़ाईअ जे फोकस न ॾिनो वञे, ॿारनि खे पढ़ाई सां गॾु थोरी घणी इंटरटेनमेंट बि कराई वञे, जीअं ॿारनि जो फ्रेश माना दिमाग़ जेको आहे फ्रेश थिए। ऐं पढ़ाई बि कराई वञे ऐं इंटरटेनमेंट बि कराई वञे। ऐं उनखां वरी जेॾी महिल ॿार खे काफ़ी अहिड़ा हूंदा आहिनि जेको बर्डन हूंदो आहे पढ़ाई जो, घणी खां घणी पढ़ाई करण खां पोइ ॿारनि जो जेको ज़हन हूंदो आहे तमामु माना बोर थी पवंदो आहे। ऐं ॿार जेको आहे पोइ पढ़ाई उनखे मथे में सूर पवंदो आहे। हालांकि पढ़ाई उन हिसाब सां करायो, चंद ई चंद थोरी शइ उहा ॿारनि खे तव्हां पढ़ायो जेकी ॿारनि खे यादि थी सघे। हिकिड़ो मिसाल 6 महीननि जो सिलेबस आहे, 6 महीननि जो सिलेबस आहे। 6 महीननि में तव्हां डेली ॿार खे हिकिड़ो सुवालु ऐं हिकिड़ो जवाबु सिर्फ़ु बोर्ड ते लिखायो ऐं उन हिसाब सां उन्हनि खे सुठे नमूने पढ़ायो, उन जी मीनिंग्स उन्हनि खे अचे, त इनशा ताला उहो ॿारु तव्हांखे जल्द रिस्पॉन्स ऐं रिज़ल्ट ॾींदो। रिज़ल्ट कीअं ॾींदो, उन ॿार खे तव्हां पढ़ाईंदो, वरी उहो ॿारु विथ प्रैक्टिकल करे माना तव्हां उनखे बोर्ड ते सम्झाईंदो, वरी सेखारींदो, वरी उहा तव्हां प्रैक्टिकल करे तव्हां उनखे चओ बाबा हाणे बुक ते लिखो। जंहिंमें उहो ॿारु बुक ते लिखंदो, त उन ॿार खे ॾिसी वरी ॿिया ॿार बि ॾिसंदा, वरी जंहिंमें उस्ताद उनखे शाबस ॾींदो, उन हिसाब सां वरी ॿिया ॿार बि उनखे शाबस, न त वाक़ई हिनखे साईं शाबस ॾिनी आहे, त असां बि महिनत कयूं ऐं असांखे बि साईं शाबस ॾींदो। ऐं महिनत जेकी आहे न हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं अहलियत वारो उस्ताद हूंदो आहे माशाल्लाह, त उनजी उस्ताद त हिकिड़ो सिर्फ़ु वे ॾसींदो आहे, शागिर्द खे हिकिड़ो माना रस्तो ॾेखारींदो आहे। ऐं शागिर्द जो कमु छा हूंदो आहे त उन रस्ते ते हलणु हूंदो आहे। काफ़ी अॼोके माहौल जे हिसाब सां ॾिसो त काफ़ी उस्ताद वीचारा महिनत बि कनि था, पर उनखे रिस्पॉन्स नथो मिले। ऐं उन्हनि जा जेके वालदेन आहिनि ॿारनि जा, पोइ उहे वरी उस्तादनि ते माना ॾियनि था त बाबा उस्तादनि खे पढ़ाइनि नथा, उस्तादनि खे महिनत नथा कराइनि।
ऐं उस्ताद कॾहिं बि न चाहींदो आहे त मुंहिंजो ॿारु जेको आहे अॻिते न वधे ऐं मुंहिंजो ॿारु जेको आहे सुधरे न। जेकॾहिं उस्ताद एतिरी महिनत कंदो आहे उन हिसाब सां त मुंहिंजे शागिर्द खे कुझु अचे। ॾिसो न, हिकिड़ो शागिर्द आहे, शागिर्द जे हिसाब सां जेकॾहिं उनखे ईंदो त हिन हिकिड़े शागिर्द जे हिसाब सां पूरे इदारे जो बि नालो रोशन थींदो आहे, वालदेन जो नालो रोशन थींदो आहे, उस्तादनि जो नालो रोशन थींदो आहे, उन स्कूल जो एडमिन आहे उन जो नालो रोशन थींदो आहे। उन हवाले सां त ॾिसो हिकिड़ी शइ जे करे माना केतिरी माना तारीफ़, इहा सॼी शइ असां शागिर्दनि जे पंहिंजे हथ में आहे। जेकॾहिं असां पाण पंहिंजे उस्तादनि खे सुठे नमूने फॉलो कंदासीं, सुठे नमूने उन्हनि खे गाइड कंदासीं ऐं सुठे नमूने उन्हनि खे माना ॾिसंदासीं न, असां इंशाअल्लाह ताला अॻिते वधंदासीं। बाक़ी उस्ताद जेको आहे वे ॾेखारींदो आहे, माना रस्तो ॾेखारींदो आहे त पुट हीउ रस्तो तव्हांजी मंज़िल आहे ऐं हीउ रस्तो तव्हां माना हिन रस्ते ते तव्हां हलंदव त तव्हांखे इंशाअल्लाह ताला कामयाबी मिलंदी। पोइ असांजा छा ख़्याल हूंदा आहिनि, काफ़ी जेके उन्हनि ॿारनि जे हिसाब सां मां मिसाल ॾियां थो त जेॾी महिल असांखे उस्ताद साहिबान असांखे पढ़ाईंदा आहिनि, पोइ असांजो या त ध्यानु जेको हूंदो आहे ॿाहिरि हूंदो आहे, या वरी असांजी दिलचस्पी पढ़ाईअ में न हूंदी आहे, त पोइ उनजे हिसाब सां असांखे ईंदो बि कुझु कोन्हे। पोइ असांजा जेके वालदेन पेरेंट्स हूंदा आहिनि, पोइ उहो सॼो ॾोह उस्तादनि ते ॾींदा आहिनि त बाबा उस्ताद जेके आहिनि माना उहे नथा पढ़ाइनि। इन जे हिसाब सां त उस्ताद कहिड़ो बि उस्ताद हुजे न, पढ़ाईंदो लाज़मी आहे, उहो कॾहिं बि न चवंदो आहे त असांजे इदारे जो नालो को ख़राबु थिए या असांजी इज़त माना हेठि थिए। पंजाब जे हिसाब सां हिकिड़ो मिसाल ॾियां थो, पंजाब में तव्हां सिस्टम ॾिसंदो न, पंजाब में इन हिसाब सां सिस्टम आहे त पंजाब में जेके बि शागिर्द आहिनि उहे पंहिंजे उस्तादनि खे फॉलो था कनि, माना पेरनि खां वेंदे मथे ताईं पंहिंजे उस्तादनि खे ॾिसनि था, हुननि जी पर्सनैलिटी ॾिसनि था, हुननि जो गाइडलाइन ॾिसनि था, हुननि जो ॻाल्हाइण जो अंदाज़, हुननि जो पढ़ण जो अंदाज़, हुननि जो पढ़ाइण जो अंदाज़, ऐं हू कीअं स्पीचूं कंदा, कीअं तकरीरूं कंदा, कीअं ॿारनि खे फॉलो कंदा। असां बि इन ई मरहले मां गुज़रूं न, असां पंहिंजे उस्ताद खे गाइड कयूं, उनखे फॉलो कयूं, तॾहिं असां अॻिते वधी सघंदासीं। इहे जेके उस्ताद साहिबान जिन अॼु माना हिन मंज़िल ते आहिनि, जेके हिन माना स्टेज ते आहिनि, इहे मथां अलाह शीअं उछलाया न आहिनि, इहे बि असां वांगुरु शागिर्द हुया। को वक़्तु हुयो उन्हनि जो बि उहे असां वांगुरु बेंचुनि ते पढ़ंदा हुआ, उहे बि पंहिंजे उस्तादनि खे फॉलो कंदा। ऐं सभ खां अहम शइ जेकी हूंदी आहे न, पंहिंजे उस्ताद जो क़दुरु कयो।